करीम आका जे पाक हदीस जे लफ्ज़न दे निहार इए कोन फरमायो अगर मौलवी प्यार कंदो इए कोन फरमायो अगर निमाजी प्यार कंदो इए कोन फरमायो फलाणो प्यार कंदो पढ़ियल प्यार कंदो अणपढ़ियल प्यार कंदो न न मुझे करीम मुस्तफा फरमायो जेको शख्स भी तमामा हिन मुझे बिन बचड़न साण प्यार कंदो व अबाहुमा ऐं हिनन मुझे बिनी बचड़न जे बाबा याने अलीउल मुर्तजा सां प्यार कंदो व उम्महुमा ऐं हिनन मुझे बिनी बचड़न जी अमड़ मां मुस्तफा जी न्याणी फातिमत ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां जेको प्यार कंदो चैनी जा नाला वठी करे मुझे करीम मुस्तफा फरमायो जेको हिनन सां प्यार कंदो कान मई यौमल क़ियामत मां मुस्तफा ऐलान थो कया ओहो क़यामत जे दिहाड़े मां मुस्तफा सां गॾु हूंदो। सुभान अल्लाह। हदीस जे सनद दे निहार मुसलमान केतिरियूं सनदूं ॾेई तोखे ॿुधायम इन जे ला त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब जे बचड़न जे मोहब्बत में वेहण वारा फर्श ते वेहण वारा तू फर्श ते वेठो आ अर्श वारा तो ते नाज करे रहिया हन अर्श वारा तो ते नाज करे रहिया हन कहिड़ो नाज करे रहिया हन इन करे नाज करे रहिया हन जन सां तू प्यार कंदो आ उन्हनि सां मुंहिंजो महबूब भी प्यार कंदो आ त मुंहिंजो खुदा भी प्यार कंदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हदीस नंबर 1 एतिरन सनदन सां ॿुधाई मई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिंमां तोखे साबित करे ॾिनम त मुंहिंजे महबूब जे बचड़न सां प्यार करण मुंहिंजे महबूब मुस्तफा सां गॾु जन्नत में रहण पोइ तोखे मुबारक ॾियां या न ॾियां ॻाल्हा ॻाल्हा मुस्लमान मुबारक ॾियां या न ॾियां मुंहिंजो खुदा न तुंहिंजे कारन कपड़न खे थो ॾिसे न तुंहिंजे अच्छे पटके खे थो ॾिसे यादि रखी छॾ मुंहिंजो खुदा न तुंहिंजे भूरन कपड़न खे थो ॾिसे न तुंहिंजे नीलन कपड़न खे थो ॾिसे मुंहिंजो अल्लाह न तुंहिंजे रंग खे थो ॾिसे न तुंहिंजे ज़ात खे थो ॾिसे न तुंहिंजे सुहारी खे थो ॾिसे न तुंहिंजे क्लीन शेव हुजण खे थो ॾिसे मुंहिंजो अल्लाह त जेके फ़ैसला कंदो आहे दुनिया जा फ़ैसला हिन ज़ाहिर रूप खे ॾिसी कया वेंदा आहिनि मगर दरबारे खुदा ऐं दरबारे मुस्तफा में फ़ैसला हिन दिलनि जे बुनियाद ते थींदा आहिनि। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखी छॾजा तुंहिंजो दुनिया में हाल कहिड़ो भी हुजे दुनिया जे यादो तुंहिंजो अंदाज़ कहिड़ो भी हुजे मां हींअर हिते वेठो हां ज़ाहिरी मुंहिंजो अंदाज़ ॾिसी करे तव्हां मुंहिंजा दोस्त इज़त बख़्शे मूंखे मथे वेहारियो आहे लेकिन यादि रखी छॾियो अगरि हिते वेहण जो मूं हक़ अदा न कयो त क़यामत जे ॾिहाड़े तव्हां सभिनी जे पारां मुझो खुदा मुझे गले में हथ विझी फरमाइंदो दे त खबर मां अल्लाह तोखे हेतरी इज्जत ॾिनी तो पंहिंजे इज्जत खे न ॾिठो हेतरन जे मोहब्बत खे न ॾिठो मां खुदा खे न ॾिठो मुझे मुस्तफा खे न ॾिठो रुगी पंहिंजे नफ्स खे राज़ी करण जे लाइ उहे ॻाल्हियूं कयई जंहिंमें माण्हुनि तोखे वहवा चयो मुंहिंजो रब चवंदो हिसाब ॾे मां किनो कोझड़ो हिसाब ॾेई कोन सघंदुसि इन करे तव्हांजी रज़ा दरकार नाहे मूंखे रज़ा दरकार आ त हिकिड़ी खुदा जी आ बि महबूब मुस्तफा जी नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे पीर हुसैनिया जिंदाबाद। अंदाजो लगा हदीस नंबर 2 मुंहिंजा दोस्त मुझे महबूब मुस्तफा जे हिकड़े गोडे ते इमाम हसन वेठो आ ॿिए गोडे ते इमाम हुसैन वेठो आ
अंदाज़ो लगा मुसलमान फ़क़त अंदाज़ो लगा उन्हनि ज़ातिन जो उन हसनैन करीमैन जो जन जे मोहब्बत में तू वेठो आहीं ॾिस त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा उन्हनि सां प्यार जी इंतहा कई केतिरी आहे अज तो के हदीस जा हवाला थो ॾियां दिल खोले ॿुध इन फ़कीर फिदा हुसैन हकड़े जे ॻोठ में रहण वारा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खोले ॿुध मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन ऐं हुसैन खे दिलबर बचड़न के पंहिंजे गोॾनि ते विहारे दुआ घुरी फतक़ब्बल अल हसन व क़ब्बल अल हुसैन सुम्मा قال اللهم إني أحبهما فأحبهما او مجھا کریم رب او مجھا کریم رب हिन हसन ऐं हुसैन सां मां मुस्तफ़ा भी प्यार कयां थो मुंहिंजा मौला तूं भी इन्हनि सां प्यार करे सुभान अल्लाह कंहिंखां दुआ घुरी मुंहिंजे मुस्तफ़ा जवाब ॾे अल्लाह जे ज़ात खां दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला हिन हसन सां ऐं हिन हुसैन बचड़े सां मां मुस्तफ़ा भी प्यार थो कयां मुंहिंजा मौला तूं भी प्यार कर दुआ घुरी मुंहिंजे करीम रब जे दरबार में कंहिं मदीने जे ताजदार हिकिड़े मिंट ला सोच मुंहिंजो मुस्तफ़ा दुआ घुरे खुदा कबूल कंदो या कोन कंदो सुभान अल्लाह हिते वेही करे मदीने दे मुहड़ करे दुआ था घुरूं त रब कबूल थो करे मदीने में पहुंची करे गुंबज़े खज़रा दे निहारे दुआ था घुरूं त रब कबूल थो करे महबूब जे मुल्क मां का सूखड़ी थी अचे उन सूखड़ीअ खे आॾो रखी करे खुदा जो कसम सवे हज़ारे अहिड़ा आशिक दीवाना ॾिठा आहिनि जेके मदीने मां अचण वारी शइ खे उहा खाइण वारी हुजे या पीअण वारी हुजे आॾो रखी करे मदीने ॾे मुंहुं करे चवंदा आहिनि मुंहिंजा मौला हीअ तुंहिंजे महबूब जे दरड़े तां आई आहे ओ मुंहिंजा मौला अॼु मुंहिंजे ऐबनि ॾे न निहारजां मौला पंहिंजे महबूब जे निस्बत ॾे निहारजां हीअ शइ तुंहिंजे पिरीअ जे दर तां आई आहे ओ मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजी मुराद पूरी फरमाए रब दुआ कबूल करे छॾींदो सुभान अल्लाह तोखे असांखे पंहिंजो महबूब प्यारो आहे या न बेशक ॻाल्हाए त सही प्यारो आहे न पोइ तोखे असांखे पंहिंजो महबूब प्यारो आहे मुंहिंजे ख़ुदा खे पंहिंजो महबूब प्यारो कोन्हे अदा बेशक एतिरो प्यारो आहे ख़ुदा खे महबूब एतिरो प्यारो आहे ख़ुदा खे महबूब जो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा रुगी निमाज़ में बीही अर्श ॾे निहारे चवे त ओ मुंहिंजा मौला ही काबो मूंखे बदिले ॾे रब चए बदिले ॾेई छॾियो मई सुभान अल्लाह गौर कर मुसलमान एतिरो मुस्तजाब दावत मुंहिंजो मुस्तफ़ा रुगी इरादो करे अर्श ॾे निहारे रब क़ुरान नाज़िल करे क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समाए फ़लनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा फ़वल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम सुभान अल्लाह मुंहिंजो रब चवे महबूब तूं अर्श ॾे निहारी मां ख़ुदा काबो तब्दील न कयां ईअं कीअं थी थो सघे जेको रुगी अर्श ॾे निहारे रब काबो तब्दील करे छॾे पर जॾहिं उहो मुंहिंजो मुस्तफ़ा दुआ घुरे मौला हिन हसन ऐं हुसैन सां मां बि प्यार थो कयां मौला तूं बि प्यार कर ॿुधा रब प्यार कंदो या न कंदो सुभान अल्लाह
जॾहिं तुझे दिल आवाज दिनो तरफ प्यार कंदो त 3 नंबर ते हदीस ॿुध मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहब्बल हसन वल हुसैन फक़द अहब्बनी मुझे मुस्तफा करीम फरमायो जंहिं मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो मां मुस्तफा ऐलान थो कयां उन ॼण मां मुस्तफा सां प्यार कयो सुभान अल्लाह जंहिं मुझे गला गला जंहिं मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो मां मुस्तफा ऐलान थो कयां उन मां मुस्तफा सां प्यार कयो मन अहब्बनी ऐं जंहिं वरी मां मुस्तफा सां प्यार कयो गौर कजा हदीस जे लफ़्ज़नि ते मन अहब्बनी वरी जंहिं शख्स मां मुस्तफा सां प्यार कयो अहब्बहुल्लाह सीगो बदलजी वियो मुझे मुस्तफा फरमायो जंहिं मां मुस्तफा सां प्यार कयो मुंहिंजो रब पाण ई उन सां प्यार कंदो आहे जंहिं हसन ऐं हुसैन सां प्यार कयो उन मां मुस्तफा सां प्यार कयो जंहिं मां मुस्तफा सां प्यार कयो रब उन सां प्यार कंदो आहे मदीने जे मीर फरमायो मन अबगदहुमा फक़द अबगदनी जंहिं मुझे हसन ऐं हुसैन सां दुश्मनी कई उन मां मुस्तफा सां दुश्मनी कई जंहिं मुझे हसन ऐं हुसैन जे लाइ ॿियाई रखी उन मां मुस्तफा सां ॿियाई कई जंहिं मुझे हसन ऐं हुसैन जे लाइ बुग़्ज़ रखियो उन मां मुस्तफा सां बुग़्ज़ रखियो मन अबगदनी फ़क़द मन अबगदनी अबगदहुल्लाह जेको मां मुस्तफा सां बुग़्ज़ रखंदो मुंहिंजो ख़ुदा उन खे कॾहिं बि पंहिंजो दोस्त को न बनाईंदो मुसलमानो इहा हदीस नंबर 3 ॿुधायम अञा अॻिते हल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जी हे हदीस ॿुध ऐं पंहिंजे दिल खे ठार मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन खां पहिरीं मां तोखे अञा बि हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह जी हदीस थो ॿुधायां जेका रवायत कई आहे उन मुंहिंजे महबूब मुस्तफा खां हिकिड़े मिंट जे लाइ तसव्वुर कजां पाण हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह फरमाइन था छा था फरमाइन गौर कर मां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीदार लाइ महबूबन करीमन जे दरबार में पहुतस ख़बर पई त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अंदर हुजरे मुबारक में हल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह फरमाए थो जीअं जो मां अॻिते वधां क़ाल दख़लतु अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो मां अंदर दाख़िल थियुसि मुंहिंजी निगाह मदीने जे मीर ते पई वहुव यमशी अला अरबातिन मां ॾिठो त मुंहिंजो महबूब मदीने जो मीर पंहिंजा पेरड़ा भी हेठि करे हथड़ा भी हेठि करे चैन टंगुनि सां जीअं को शइ थींदी आहे ईअं हथड़ा भी हेठि करे वहुव यमशी अला अरबातिन चैन हथनि सां ॿिनि पेरनि ऐं ॿिनि हथनि सां मुंहिंजो महबूब मुस्तफा हली रहियो आहे व अला ज़हरिन अल हसन वल हुसैन पुठड़ीअ ते हसन सुहिणो भी वेठो आहे त हुसैन सुहिणो भी वेठो आहे सुभान नारे तकबीर नारे रिसाला नारे हैदरी नारे पीर हुसैन या जिंदाबाद तसव्वुर कर कंहिंजी ॻाल्हि पियो कयां ताजदारे मदीना जी कंहिंजी ॻाल्हि पई हले दोस्तो ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हज़रत अब्दुल्लाह बिन जाबिर फरमायो जीअं जो मां इहो मंज़र ॾिठो
अखिड़न मां लुड़क लही आया डिठम त मुझे मदीने जे ताजदार सुने हसन ऐं हुसैन के फरमायो यकूल नअमल जमल जमल कुमा ओ मुझा बचड़ा बुधायो तही जह सवारी ते तवा सवार आयो उहा सवारी कीअं थी लगे। सुभान अल्लाह। इन जो पस मंज़र हदीस जो कुछ हीया त हिकड़े दिहाड़े इमाम हसन ऐं हुसैन मुझे करीम आका जे दरबार में खिदमत में नाज़न सा अर्ज कयो बाबा जी मुझा बचड़ा बाबा अमीरन जा बचड़ा उठन ते चढ़ी था घुमन अमीरन जा बचड़ा घोड़न ते चढ़ी था घुमन असां जी दिल भी चवे थी त कदे भलड़े उठ जी सवारी कयो ओ मुझा नाना असांजे दिल जी तमन्ना पूरी फरमायो जॾहिं बचड़न मुझा दोस्त अजीज दरबारे मुस्तफा में इहो अंगल कयो हिकड़े मिंट जे ला निहार मुसलमान ओ मुझे सुने हसन ऐं हुसैन जो नालो ॿुधी करे दिल में तंगी महसूस करण वारा हिकड़े मिंट जे ला निहार कब्र में भी हलणो थई मुझे मुस्तफा जो दीदार भी करणो थई हिकड़े मिंट जे ला सोच शफात मुस्तफा में उम्मीदवार भी हैं इहो सागियो हसन ऐं हुसैन जन्नत जे दरवाज़न ते सरदार बीठा हुंदा उन्हनि सां मिली पो जन्नत में हलणो थे हसनैन करीमैन मुझे महबूब जे दरबार में अंगल कयो मुझे महबूब मुस्तफा चाहे हाँ अबू बकर के हुक्म करया त हिकु छा पर 10 उठ अचन हा या न जवाब सुने उमर के हुक्म करे हं त छा उठ घोड़ा कोन चन जवाब त दे जेके महबूब जे नाम ते जान कुर्बान करण वारा सहाबी हन छा उहे मुझे मुस्तफा जे बचड़न जो अंगल न खणन हा छा खणन हा लेकिन मुझो महबूब मुस्तफा छो त मुझे मुस्तफा करीम के सब खबर छा थियणो आ ये तमाम हदीसूं बयान करे आखिर एंड में तवा के उन जे मकसद ते पहुंचाइंदुस मुझा दोस्त त मुझे करीम आकायो सब कुछ छो कयो बचड़न के फरमायो बचड़ा उठ कीअं हूंदो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा 4 पेर हूंदा हन ओहो हीअं हीअं हलंदो आ मुझे महबूब मुस्तफा पंहिंजा हथड़ा मुबारक हेठ कया 4 मुझा दोस्त जीअं हथड़ा बाई ब पेर 4 ई हेठ करे पाण फरमायो त बचड़ा हसन हुसैन अचो वेहो सवारी कयो हसन ऐं हुसैन वेठा त इमाम हुसैन सुणे नाज कयो बाबा जेको उठड़े ते वेहंदो आ उन जे हथ में महार हूंदी आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बान वञा मदीने जे ताजदार जे मथा उहे जुल्फ मुबारक मुझे करीम आका पंहिंजे फरमायो ओ मुझा बचड़ा हुसैन हसन इन जुल्फन में हथड़ा विझो उहे जुल्फ जन जे रब कुरान में कसम खणी चवे त वल्लैल इज़ा सजा महबूबा तुझे पाक जुल्फन जो मुखे कसमा जने जुल्फन जा कसम मुझो रब कुरान में खणे अज मुझो हसन ऐं हुसैन उन जुल्फन सां रांदियूं खेडी रहा हने केड़ा न कीमती हन हसन ऐं हुसैन ओ मुसलमान भा मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम बचड़न के पंहिंजे पाक पुठड़ी ते वेहारे हलण शुरू कयो हली वरी बचड़न का सवाल था कर मुझे करीमा का फरमायो नामल जमल जमल कुमा दियो खबर तव्हां जो सवारी भली आहे या न हजरत अब्दुल्लाह बिन जाबिर रदियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था व नेमल अदलान अंतुमा मु अर्ज कयो तो मुझा महबूबा सवारी त बेशक भली आ पर हिन सवारन जा वक्त भी केड़ा भल
जनखे मुझो करीम आका मुसलमान सोच जनखे मुझो करीम आका पांजे कुलड़न ते त बुधो ते सवारी कराई मगर मुझे करीम आका इन सूरत में रही करे पांजे पाक पुठीअ ते बचड़न के सवारी कराई छो उन बचड़न के बुधाए रहा हा त जेके नाज करना थव करे वठो जेके नाज करना थव करे वठो छो त मुझो मुस्तफा करबला वारी सवारी के भी ॾिसी रहियो आहे मुझो महबूब मुस्तफा उन दुखन डाखड़न के भी ॾिसी रहियो आहे इन करे पंहिंजे बचड़न जा नाज खणी रहियो आहे त दुनिया के ख़बर पवे छो त मुझे मुस्तफा के उम्मत सां प्यार मुझे मुस्तफा के उम्मत सां प्यारा मुझो करीम आका जा गुलाम कुछ गालियों कया मुखे अकुली तौर ते जवाब दींदा हलो छो त तकरीर रुगी करण जे ला कान हुंदी आ मुखे बुधायो हिते तमाम में यकीनन के अमीर बि हुंदा भला हेड़ियूं महफिलूं खास करे रब कंदो आ नसीब गरीबन के पर कदह कह अमीर जो भी भाग खुली पवंदो आ छो त अमीर समझंदो आ त कंहिं वटि टाइम आ तहां त वांदा हो उनखे चईस हा यार असां हिन कम जे लाइ वांदा हूं पर दिल पर ख़बर त तॾहिं पवंदी जॾहिं कानो तोखे बि साॻियो मिलंदो असांखे बि साॻियो मिलंदो ख़बर त उते पवंदी त तुंहिंजी दौलत कम थी अचे या असांजो मिटड़ीअ ते वेहण कम थो अचे मुझा मिठड़ा ओ मुझा मिठड़ा भा ओ मुझा मिठड़ा भा इन मिट्टीअ ते वेह इन मिट्टीअ ते वेही ज़िक्र वारन सां गॾु वेह त ख़बर पवई त ख़ुदा वटि ज़िक्र वारन जी केतिरी इज़त हूंदी आहे ओ मुझा मुसलमान भा ओ मुझा मुसलमान भा मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिक गुलाम मुझे करीम आका अलैहि सलातो वसलाम पांजे बचड़न के मुझा दोस्त अजीज है सवारियों करायूं अर्ज पे कयुम त जेकर इलाके जो भला हिन इलाके जो अल्हम्दुलिल्लाह इज्जत वारो भी आहे खुदा हुन के सैयद जो मुझा दोस्त निस्बत भी अता फरमाया सैयद साईं मुराद अली शाह बुधो आ तव्हां नालो अलाए कोन बुधो आ खुदा उनखे इज्जत ॾिनी आहे असां भी उन जी इज्जत कंदासीं जंहिंखे खुदा इज्जत ॾे उन जी इज्जत कयो मुंहिंजे सियासत बियासत को हटो असां सियासत न ॼाणो भला कॾहिं तव्हां मां हिते भेरिया सिटीअ जा खोड़ माण्हू हूंदा आयो कॾहिं तव्हां मां कंहिं ॾिठो त साईं मुराद अली शाह कुल्हनि ते ॾोहटनि खे खणी ऐं बाज़ार में हलियो हुजे आहे को हिते हथ खणी ॿुधाइण वारो जो ॾिठो ई कोन थो कोन ॾिठो ॾिजो न मां अहिड़ी ॻाल्हि न कंदो आहियां जेका तव्हां जे लाइ मुश्किलातूं पैदा करे मां सजन साईं जो फ़कीर मुश्किलातूं पैदा न कंदा आहिनि दुनिया जो को बि अमीर पंहिंजे बच्चे के चीच में वठंदो कार में वेहारींदो पेजारो में वेहारींदो नौकरन के हुकुम कंदो त मुंहिंजे बच्चे के कुल्हे ते खण मगर पंहिंजे कुल्हे ते न खणंदो आहे छो त हू उन में पंहिंजी इज्जत महसूस कोन कंदो आहे त नंढे ॿार जूं जुतियूं वरी मुंहिंजे छातीअ ते अचनि नंढे ॿार जा कपिड़ा या उन जा पेर मुंहिंजे कुल्हे ते अचनि सही तो सोचे त नंढे ॿार के केर खणंदो मगर हिकड़ी निगाह मदीने जे तरफ़ त खणी वञ उन इमामुल अंबिया ॾे त खणी वञ जंहिंजे चेहरे ॾिसण जे लाइ अर्श जा माइक दीवाना हूंदा आहिनि जंहिंजे चेहरे ॾिसण लाइ हूरूं परेशान हूंदियूं आहिनि उहो मुंहिंजो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे दिलबर इमाम हसन सुहिणे खे ऐं मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन पाक खे हिन पाक कुल्हड़नि ते वेहारे मदीने जे गलन में घुमन था दुनिया के देखारिन था दुनिया वारो हेदे निहारियो तमाम मुस्तफा कैसा प्यार करे रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अजीजान मल इन में जेको मख्फी राज़ा जेको आशिकन इन राज ता पर्दो खयो आ त मुझो मदीने जो मीर चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात दुनिया
दुनिया खे ॾेखारण पियो चाहे छो त हसनैन करीमैन जे ॼमण सां सॼो पैगाम मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ताईं पहुची चुको आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, महबूब मुस्तफ़ा खे ख़बर आहे त मुंहिंजे हिन बचड़े इमाम हुसैन सुहिणे खे करबला में यहूदी शहीद कोन कंदा, ईसाई शहीद कोन कंदा, मजूसी मुर्तद शहीद कोन कंदा। मुझे हिन बचड़े के शहीद करण वारा मां मुस्तफ़ा जे कलमे पढ़ण वारा हूंदा। या मुझे करीम आका के ख़बर आ, इन करे मुझो करीम आका पांजे कुलड़न ते खणी करे दुनिया के पियो ॾेखारे। उन दुनिया जो पैगाम करबला ताईं पहुंचाइण पियो चाहे त ओ करबला जे मैदान में यजीदी सिफुन में बीहण वारो हिकड़ी निगाह मदीने जे घटन ॾे बि कयो त ही उहो दिलबर हुसैन आ जेको मुस्तफ़ा करीम जे कुल्हड़ ते सवारी कंदो आ। सुभान अल्लाह। ओ मुझा मुसलमान भा, या का हिक हदीस नाहे, यो को हिकड़ो अजीब इत्तिफाक नाहे, पर मुझा दोस्त जुम्मे जो खुतबो मुझो महबूब मुस्तफ़ा ॾेई रहियो आ। केर महबूब मुस्तफ़ा गाला केर मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मे जो खुतबो ॾेई रहियो आ। हितां साम्हूं खुतबो हली रहियो आ। हीअं गुंबज़े खज़रा, हीअं अलीउल मुर्तज़ा जो घरड़ो, पोएं पासे दरड़ो वारा बि तव्हांखे मदीने मोकिले त वञी मुंहिंजे महबूब जे बचड़नि जो घरड़ो ॾिसी अचो। सुभान अल्लाह। इमाम हसन इमाम हुसैन कुंड खां निकरन था, सहाबा सभई दीदारे मुस्तफ़ा में मुस्तग़रक लगा पया हन। तमाम सहाबा दीदारे मुस्तफ़ा करे रहिया हन। मुझे मुस्तफ़ा जी निगाह उन मासूम बचड़न जे मथां पई आ, इमाम हसन ऐं हुसैन जे मथां पई आ। मुसलमान गौर कर, ॾींहुं छा जो आ? चो जुम्मे जो। छा जो ॾींहुं आ? जुम्मे जो। खुतबो ॾेई रहियो आ इमामुल अंबिया, जुम्मे जो खुतबो ॾेई रहियो आ। अणखुट सहाबा जी जमायत वेठी आ। मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खुतबो बंद कयो आ। मुझा दोस्त खुतबो छॾे करे मुझे करीम मुस्तफ़ा सिफुन के चीरण शुरू कयो आ। सिफुन के चीरींदे उन कुंड ताईं पहुता जिते इमाम हसन ऐं हुसैन नंढड़ा अची रहिया हन। ॿिन्ही के पंहिंजे पाक उंगली मुबारक सां लाइ सहाबा जगह करे छॾी। मुझे करीम मुस्तफ़ा वठी करे मिंबर जे भर में हिकड़े पासे सॼे पासे हिकड़ो, खॿे पासे ॿियो वेहारे बकाया खुतबो ॾेई निमाज़ पूरी कई। राज़ कहिड़ो हुयो? हिकड़े मिंट जे लाइ मुसलमान सोच, हिकड़े मिंट जे लाइ सोच, मुझे मुस्तफ़ा जे साम्हूं जान निसार वेठा हुया, सहाबी वेठा हुया। सहाबी केर वेठा हा? सहाबी जी जमायत आ। मुझो महबूब मुस्तफ़ा रुगी आंगुर जो इशारो ॾेहा त हिकु हिकु सहाबी जान कुर्बान करे वञे हा या न वञे हा? जवाब ॾियो, जवाब ॾियो, वञे हा? पोइ मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि सहाबीअ खे कोन फरमायो, खुद हली विया। राज कहिड़ो आ? इहो ई राज आ। अगर कंहिं सहाबीअ खे चवनि हा सहाबी त वञे हा, मगर मुझे मुस्तफ़ा जा सहाबा निगाहे मुस्तफ़ा मां दीद परे कोन कनि हा। उन्हनि खे ख़बर कान पवे हा त हसन ऐं हुसैन जो मक़ाम छा आहे। मुझे मुस्तफ़ा ॿुधाइण चाहियो त मां मुस्तफ़ा सिफूं चिरींदो वञा। सॼी जमायत जेका काबे ॾे निहारे रही आ, हाणे काबे ॾे निहारे। सुभान अल्लाह। सुहिणे महबूब ॾे सभई सहाबा निहारण लॻा। सहाबा मुझे मुस्तफ़ा ॾे निहारण लॻा। मुझो मुस्तफ़ा वरी हसन ऐं हुसैन ॾे निहारण लॻो। सुभान अल्लाह। ओ मुसलमान गौर कर, उन हसन ऐं हुसैन सुहिणे खे खणी मुसल्ले जे भर में वेहारे मुझे करीम मुस्तफ़ा जुम्मे जो ॾिहाड़ो हुयो। तमाम सहाबा खे पैगाम ॾिनो त ॾिसो मां मुस्तफ़ा केॾो हिन शहज़ादनि सां प्यार थो कयां। सुभान अल्लाह। इन जो ॿियो पहलू कहिड़ो आहे?
त इमाम हसन ऐं हुसैन घरों पंहिंजे ख़याल सां निकिता या ख़ुदा जे हुकुम सां निकिता? जवाब ॾियो, थोड़ो सोची पो खणी जवाब ॾियो। चओ त अल्लाह जे हुकुम खां सवा कख भी नथो चुरे, त हे मासूम पाण ही कोन निकिता, अल्लाह जे हुकुम सां निकिता। भला मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जुमे जो खुतबो छॾे करे जो अॻिते वियो त पंहिंजे ख़याल सां वियो या अल्लाह जे रज़ा सां वियो? जवाब त ॾियो। ॻाल्हायो कंहिंजे रज़ा सां वियो? अल्लाह जे रज़ा सां वियो न। ख़ुदा जी रज़ा बि इन में आ, मुंहिंजे मुस्तफ़ा जी रज़ा बि इन में आ। त ॾिसो मां मुस्तफ़ा हसन हुसैन सां केॾो प्यार थो कयां। ओ दुनिया वारो, जेको बि मुंहिंजे हिन बचड़नि सां प्यार कंदो, मां मुस्तफ़ा गारंटी ॾेई थो वञा जन्नत में गॾु मां मुस्तफ़ा सां हूंदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, हुसैन याद जिंदाबाद। 10 हदीसूं त कोन थी पूरियूं, टाइम त घणो गुज़री वेंदो ऐं टाइम घणो गुज़ारणो कोन्हे। छो त तव्हां इंशाअल्लाह ताला न 10 हदीसुनि जो वाइदो कयो, पर पोइ ॿी का बि ॻाल्हि कोन करे सघंदुमि। इन करे इहो इजाज़त ॾियो त भला जेसि ताईं पहुचो तेसि ताईं ठीकु आहे, न त तकड़ में पढ़ंदो वेंदुसि सम्झ तव्हांखे बि कोन ईंदी। इएं कयूं न, जेसि ताईं पहुतासीं तेसि ताईं चओ ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है, दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। अल्हम्दु के अपना ईमान भी हुसैनी है, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है, लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है। ओ मुझा दोस्त अजीज, बगालियूं त कयां दिल खोले ॿुध हाँ त ठार। जेके मां हदीसूं बयान कयूं उन्हनि जो हिकिड़ो दीन जो पहलू ज़ाहिर कयमि। 5 मिंट हिकिड़ो दुनिया जो पहलू ज़ाहिर कयां, जे इजाज़त ॾियो त। सुभान अल्लाह। जे इजाज़त ॾियो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा इमामुल अंबिया हक्का, सरदारुल अंबिया हक्का, खातमुल अंबिया हक्का, तमाम लक़ब मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा। जॾहिं दीन जे निस्बत सां ॾिसूं था त जेको कुझु ॿुधायमि उहो ॿुधव, पर तॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे अल्लाह दीन ऐं दुनिया जे हिकमतुनि सां नवाज़ियो आहे। दुनिया जी हिकमत इन ॿिन्ही टिनी हदीसुनि मां हिकु हीअ बि मिलई थी त नंढड़नि ॿारनि सां प्यार कंदो कर, नंढड़नि ॿारनि सां ॻाल्हा नंढड़नि ॿारनि सां प्यार कंदो कर। हे मासूमहन, इन्हनि खे छिड़बींदो न कर, इन्हनि जे गलनि ते चमाटू न हणंदो कर। हे मासूमहन, अगर तूं निमाज़ में हई तोखे निमाज़ में तंग कर, पर पोइ बि हिननि खे झिड़क न ॾींदो कर, थेलो न ॾींदो कर, उछल न ॾींदो कर, सजदा ड्रिघा कंदो कर, बच्चे खे परेशान न कंदो कर। महबूब जी सुन्नत अदा। सुभान अल्लाह।
तो असांजो हाल चाहे जे ॿार निमाज़ में आयो हिकिड़ो दफ़ो झलींदासीं ॿियो दफ़ो टियों दफ़ो हण जो खणी ठूंठ त मां त रोंदो वञा मां बाबे ठूंठ हणी पासीरी कढी छॾी मुंहिंजी वरी घर पहुतासीं त मुंहिंजी निमाज़ पियो विञाए ओ मुस्लमान ए मासूम बचड़ो तुंहिंजी निमाज़ विञाइण कोन आयो आहे हू त बादशाह आहे हू त मासूम आहे हुनखे त दुनिया जी ख़बर ई कान्हे का हो त तुंहिंजे प्यार में आयो आहे हो त तुंहिंजे मुहबत में आयो आहे तोसां अबे जे हैसियत में प्यार करण आयो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे तव्हां असांखे दर्स ॾेई रहिया आहिनि त मासूमनि बचड़नि सां प्यार कयो उन्हनि खे धिकारियो न उन्हनि खे छुछकारियो न मगर उन्हनि सां प्यार कयो जॾहिं उन्हनि सां प्यार कंदो त वॾा थी दुनिया जा अज़ीम इंसान बणिजी सुभान अल्लाह तहां हिकड़ी निगाह मुझे सजण साईं ॾे त कयो इस्लाहुल मुस्लिमीन बनायो जमियत उलमा ताहिरिया बनायो नेठ रूहानी तुलबा जमायत बनायो नौजवाननि जी जमायत जेका बचड़नि सां प्यार करे हिन वक्त पूरे पाकिस्तान में कम करे रहिया आहिनि ख़ासि हुकुम आहे मुंहिंजे मुर्शिदनि जो ईद ते त मूं गुनाहगार खे ख़ुदि हुकुम फरमायो त पाड़े में उहे बचड़ा जेके ग़रीबनि जा बचड़ा आहिनि जेके स्कूल नथा पढ़ी सघनि कारी साहब हिम्मत करे पंहिंजे हक़ हलाल जे पोरे मां उन्हनि जूं फीसूं अदा करे उन्हनि बचड़नि खे स्कूल में दाख़िल करायो सुभान अल्लाह मुझा दोस्तो या इंसान जात सा प्यार कर इंसान जात सा मोहब्बत कर मुझो करीम मुस्तफा बि राज़ी थींदो मुझो खुदा बि राज़ी थी पवंदो याद रखी छॾ ॿियनि जे लाइ दुआ घुरण सिखो मुस्लमान ॿियनि जे लाइ दुआ घुरण सिख ॿियनि ते जल न ॿियनि सां हसद न कर ॿियनि सां साड़ न कर ॿियनि सां प्यार कर तूं ॿियनि सां प्यार कर मुझो रब तो सां प्यार कंदो सुभान अल्लाह मदीने जे साईं फरमायो मेराज जे रात मां मुस्तफा अहिड़ा माण्हू ॾिठा जेके अल्लाह जे रहमतुनि में ईअं टुबियूं रहणी तरी रहिया हुआ जीअं तारूं पाणीअ में तरंदो आहे अरब हुकुम कयमि त जिब्राईल जी मुंहिंजा आका ही अल्लाह जे रहमतुनि में तरण वारा केर हल जिब्राईल जवाब ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही उहे माण्हू आहिनि जेके पाण जे दुआ घुरण खां अॻु में मुंहिंजे रब जे मखलूक जे ख़ैर जूं दुआऊं घुरंदा आहिनि सुभान अल्लाह केर हन अल्लाह जे रहमतुनि में तरण वारा तोखे त पंहिंजे लाइ टाइम कोन थो मिले ॿिए लाइ किथां दुआऊं घुरंदे ओ मुस्लमान ॿिए लाइ दुआ घुर आधीअ जो उथी करे ॿिए लाइ घुर मुंहिंजो अल्लाह तोखे पाण ई ॾेई छॾींदो अर्ज़ पे कयमि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ पे कयमि त बचड़नि सां प्यार करण मुंहिंजे करीम आका जी सुन्नत आहे थोरो अॻिते वधी हलां थोरो अॻिते वधी हलां काथे वधी हलां जो 7 मुहर्रम खां शुरू थी करे 10 मुहर्रम जे राति ताईं त घटि में घटि पहुचा 7 मुहर्रमुल हराम ते मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे काफ़िले खे रोकियो वियो आहे कॾहिं रोकियो वियो आहे जवाब ॾे मुस्लमान 7 मुहर्रमुल हराम ते मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे बचड़नि जे काफ़िले खे रोकियो वियो आहे गौर सां ॿुधजा अहम ॻाल्हि पियो कयां काफ़िले खे रोकण वारो केरा चो हुर गला गला केरा और गला गला केरा यजीदी काफिले जो हिकड़ो सिपह सालारा मुंहिंजा दोस्त इब्ने ज़ियाद जे हुक्म ते शिमरे जे हुक्म ते हुर मुंहिंजे इमाम हुसैन जे काफिले खे रोकियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं काफिले खे रोके करे मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन जे आॾो ईंदो आहे आॾो अचे करे चवंदो आहे ओ सुहिणे नबी जा नवासा बेअदबी को न कंदो आहे छो त अदब वारो वारुगी घड़ी खनल जे लाइ भुलिजी पियो ओ मुझे सुने नबी जा नवासा अॻियां हालात ख़राब हल तव्हांखे या यज़ीद जी बैयत करणी पवंदी या जंग जे लाइ तयार थियणो पवंदो मुझे सुने हुसैन मुर्की निहारे करे चयो ओ हुर्र तुंहिंजे मुंहं मां इहो सवाल कोन थो ठहे
छा फरमायो गाला गाला छा फरमायो सवाल कोन थो तुझे मुंह मां इहो सवाल करण कोन थो ठहे तू त जल्दी असां सां प्यार करे जन्नत वञण वारो आ सुभान अल्लाह उन वक्त में त हुर ॻाल्हि के ॿुधी अणॿुधो करे छॾियो मगर जॾहिं मामिलो हली करे मैदान करबला में पहुतो जॾहिं करबला जे मैदान जे अंदर मुझे इमाम अली मकाम खुतबो इरशाद फरमायो दुनिया के ॿुधायो यजीदन के ॿुधायो ओ यजीदियो जरा मां हुसैन ॾे त निहारियो हिन वक्त कायनात जे अंदर नबी जो नवासो अगर को मौजूद आ ओहो तव्हां जे साम्हूं सुनो हुसैन मौजूद आ सुभान अल्लाह कायनात जे अंदर अगर को नबी जो नवासो मौजूद आ ओहो तव्हां जे साम्हूं सुनो हुसैन जे सूरत में मौजूद आ मां हुसैन ओहो हां जंहिंजो बाबो अली आ जंहिंजो नानो ओहो सुहिणो नबी पाक आ जिते कलमो पढ़ी तव्हां मुस्लमान थिया सुभान अल्लाह ओ यजीदियो मां हुसैन जी अमड़ी उहा है जे जेला मुझे मदीने जे मीर फरमायो त जॾहिं क़यामत जो